हे गुण हेकड़े कंदो ॿी कितां जो आदम मोह धुअण की हितां जयराम जी सभई ॻाल्हियूं वरी हुनजे उलटो हांजी न ख़बर हुजे हा त ठीकु न वञे वरी हे जेके हो थींदियूं आहिनि उहे जेके छा चयो एजेंट पोइ अॼु तूं गुरू कयो हिन बि मूं पतो न कया निगरी जयराम जी एजेंटियूं आहिनि हाँ हो समझे तो मूं गुरु न थियो त पर जे ख़बरचार हुजे हा त दमयंती घणा गुरु कया मदालसा घणा कया सीता घणा गुरु कया तो ॿुधाईंदा इनी कया सत्संग जी मना कान्हे सत्संग सभिनी जो जानव सत्संग प्रभाव लोकन वेदन आन नारीअ जे वास्ते कि नारीअ जे लाया परम धर्म पतीअ खे साथ ॾे सीता वञ अहिड़ियूं ॻाल्हियूं ॿुधाइण जीअं उहे ॿुधाईंदा आहिनि ख़ुदा जो पुटु ॾिसी ख़बर न आहे माण्हूअ खे तेसी गिर जितां गिरी पुरी भारती इहे ॿुधा हूंदा संन्यासिन में इहे थींदा आहिनि गिरी पुरी भारती गिरी नालो पहाड़नि जो पहाड़नि में वञी सिखिया ॾियो पुर नालो ॻोठनि जो आहे शहरनि उते वञी सिखिया ॾियो भारती हूंदी वरी संभाल कनि जेको कमु हिननि कया कनि न जाने सिखिया हूंदी हुई पोइ माण्हू ख़बरचार पवंदी त असांजो छा आहे श्री राम ॾिसी ख़बर न आहे पोइ हाणे सम्झनि थियूं त गुरू कयोसीं हाणे बसि ऐं घणियूं ईअं थी नानकपुर न लॻायो लहर तो मां है भॻवान केतिरो वीचारनि मूंखे चयो त साईं असांखे ऋण थी वियो अहमदाबाद वञी कपिड़ो वठणु चाहूं त वञा जयराम जी की खानो ख़राब थी वियो इंदौर तव्हां ॿुधी हूंदी इंदौर उते जाया पोइ मूंखे चवनि साईं ॻाल्हि हिन में रोॾी अथव हलूं था जयराम जी धार धार जॻहियुनि ते सत्संग कंदासीं भॻवान जी दया थी पोइ धार धार जॻहियुनि ते सत्संग थिया पोइ मां हिन खे ॿुधायो त जा तव्हां वटि अचे थी न या पंहिंजे 7 धर्मशील खां ईअं करे पोइ हिकु शीशनि जा पाणी हू पेर धोए करे ॿुधाईंदो ख़बरूं चालू हा चेलियूं थियो फलाणियूं थियो जटियूं हुननि जूं अखियुनि में ॾंभ ॿारे ॾियो अचणु घर में न अचणु ॾियो हिकिड़ी बका हुते मिड़ेई अची वेहंदी सत्संग में पोइ मां हिनखे चई त हाणे कीअं करे की कीअं वरी कीअं श्री राम कानपुर में की कानपुर में मां गई हुनजो ठाहे रखंदी हुयूं पंहिंजो वॾी करे मूर्ति करे सुम्हंदियूं हुयूं मायूं त हीअं करे रखंदियूं हुयूं खाधो खाइनि त हुनखे पहिरीं करे ईअं करे मिड़ेई लीला हूंदा उन्हनि पोइ मूंखे सां ॻाल्हि कई मूं चयो दिलि छो था हलो जयराम जी हा घणे न हंधि हैं भोपाल जे पासे वियुसि उते त पोइ मास्तर आहे जीवतराम त मास्तर आहे उहो ॿियो पुटु हू जेको आहे हुन में भोपाल में हू आहे बैरागढ़ में हुन वीचारे घणो पंहिंजो पोइ सही धार धार जॻहियुनि ते सत्संग जा माण्हुनि खे ख़बरूं चारूं भाई ॿुधाए पोइ वरी हिकिड़ो कल्याण मां उते जेको प्रेस में रहंदो हो उनजी प्रेस हलाईंदो उनखे सभु ख़बरूं चारूं हूंदियूं उन माण्हू खे ॿुधायो जेकॾहिं हे रिश्वत जो न कंदा ॾींदा त हिन मां जेके करोड़ लख ऐं मायूं किथे किथे
अची कथियूं थियूं आहिनि, उनजूं संपतियूं ॿियूं थियूं आहिनि पंहिंजो, इहे सभु थी वञे, पर मिड़ई रिसर्च करे इहो करे पिया। हिकिड़ो किताबु लिखो, पोइ माण्हू ख़बर